बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, इन वक्त आऊँ मकसूदे में मौजूद आहियां। रईस गुलाम सरवर हिंद ही पाण ज़िले सांगड़ जा वॾा प्राकृतिक ज़मींदार 2-2.5 हज़ार एकड़ बनी काटन लॻाईंदा आहिनि ऐं तमामु प्राकृतिक ज़मींदार ख़ासि करे हिननि जो जेको वधीक तवजो रहे जेके चेट जा फसल थियनि था उन में जे सरें ते हिननि जो वॾो तजुर्बो आहे। उन में 2-3 क़िस्म जी सरें खाईंदा आहिनि। हिकिड़ी त सरें ऐं उन सां गॾु कारो लूसण ऐं पर पहिरीं जेको हाजी साहिब खां सुवाल कंदासीं त हाजी जेका तव्हां 500-600 एकड़ जा साल सरें कायूं पिया, सरें कीअं काइजे ॿुधायो। हिकिड़ी त ॿिन्हियूं पेलियूं आहिनि, ॿियूं घोड़नि वारियूं बि आहिनि, माण्हू खाईंदा इहे कीअं काइजे छा करणो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं पहले जेके ज़मीनूं आहिनि उनखे उन आर ॾेई उनखे तयारु कजे, लेज़र लेवलिंग हर शइ करे। मुंहिंजा 3 तरीक़ा आहिनि खाइण जा। हिकिड़ा त लेज़र लेवल करण खां पोइ कल्टीवेटर ॾे हुनजे मथां जेको बसर नारो खिरियो आहे या गुॾ वारो मोण नारो आहे उहो खिरियो कढी हेठां भाण जेको DAP वग़ैरह ॾियणो हुजे असां हिकु बोरी ॾींदा आहियूं। DAP जी हिकिड़ी बोरी ॾेई उहे खिरिया कढी उन खां पोइ जेको आहे ॿिज छॾिजे पाणी ॾे। ॿियो तरीक़ो हूंदो आहे प्लांटर जो। प्लांटर कनि त हुनखे वॾा रूना ॾेई हुन खां मथां रोटावेटर वाइण खां पोइ अधु बोरी DAP भाणिजी ऐं हुन में तक़रीबन 2 किलो ॿिज हूंदा उहो 2 एकड़ में अची वेंदो ॿिज। हाइब्रिड ॿिज हूंदो आहे, पाण एकड़ खे 2 किलो ॾींदा आहियूं। जे प्लांटर ते काईंदासीं त 2 एकड़ में 2 किलो ईंदा DAP जी अधु बोरी सां गॾु। उनजी सेटिंग ठाहे सघी उन में सॼी सेटिंग आहे। हिकिड़ो इहो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे आम जेको कल्टीवेटर आहे उहो कल्टीवेटर हाणे बनी तयारु करे कल्टीवेटर हाणे उन में पूरो छॾींदा आहियूं। टई तरीक़ा गुज़ारिश करे आया वञूं त हीअ जेका पंहिंजी सरें खे हिकिड़ा त माण्हू आम तौर ते उछलेंदा आहिनि, पर ईअं मुंहिंजे ख्याल में त बहितर कोन्हे त मां सरें बि फसल करे खाइजे। बिल्कुलु फसल करे खाइजे। उनखे असीं खाद खुराक जीअं पाण कणिक खे ॾींदा आहियूं, कणिक खे 1.5 बोरी 2 DAP ॾींदा आहियूं। उनखे घटि में घटि बोरी DAP ॾियणु खपे, बोरी जेका एमोनियम सल्फेट जी ॾियणु खपे, बोरी यूरिया जी ॾियणु खपनि ऐं पोटाश जी बि हिनखे जेका 25 kg वारो आहे 2 एकड़ खे इहो पेक लाज़मी ॾियणु खपे। ऐं उनखे अलावा जेकर तव्हां वहूं नथा कयो अॻिते उन ज़मीन में उन में 2 किलो सरें 2 किलो कारो लूसण उहो मिक्स करे छट कंदो त उन में बि तव्हांखे लूसण जी बहितरीन पैदाइश ईंदी। अच्छा उहो पोइ छा जॾहिं सरें लही वेंदी उन खां पोइ लूसण कीअं? सरें जेॾीमहिल लही वञे उन खां पोइ सरें कटे उन खां पोइ बाल छॾिजे ॿकरियूं वग़ैरह उन में। ॿकरियूं जेॾीमहिल उनखे लूसण खे खाई वञनि उन खां पोइ उनखे 2 पाणी या 3 ॾींहं बाद बची ईंदो ॿिज थी ईंदो। बहितर इहो आहे जेका अधु बोरी अञा बि यूरिया जी भाण ॾेई था त अञा बहितर थींदो। हींअर असांजो घटि में घटि 2 मण खां वठी 6 मण ताईं एकड़ लॻो आहे जंहिंजो रेट 14-14.5 हज़ार मण। अच्छा हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त जीअं पाण विच सिंध में वेठा आहियूं या कुझु ॾखण सिंध जा आबादगार या उत्तर सिंध जा त हिन वक़्तु माना बेस्ट मौसम सरें जी कॾहिं खां शुरू कजे? सरें 20 सितंबर खां शुरू थी वञे। बिल्कुलु मौसम तयारु आहे। हींअर हालांकि पाणी हुजे न हींअर हिनखे काश्त करणु खपे। असां वटि पाणी आहे कोन, असां वटि पाणी ईंदो 20 तारीख़ खां पोइ 20 खां पोइ सभु आम जाम पए। 20 सितंबर खां पोइ नवंबर अक्टूबर में काए वेंदा आहियूं। बाक़ी जो थोरो घणो गुणनि में काईंदा आहियूं, नवंबर में पाईंदा आहियूं ऐं गुणनि में वरी सरें पहले ज़मीन खां बहितर लॻंदी आहे। अच्छा ॿियो त इहो ॻाल्हि आहे आबादगार हाइब्रिड बि जेके तरजीह ॾियनि या OP बीजनि खे ॾियनि कीअं कनि? साईं गुज़िरियल सीज़न में त पाइनियर जो हाइब्रिड मिलियो कोन, ॿिया हाइब्रिड मिलिया त उनखे पंहिंजा जेके OP बीज आहे उहे मारे विया। OP बीज बि तसली वारा हुजनि। ईअं न आहे हींअर जंहिं दुकान में पाण OP करे बीज वठंदासीं हाइब्रिड हूंदो हाइब्रिड। हा सही ॻाल्हि आहे। ज़मीनदार खां वठिजे जेको उन वटि OP बीज पियल आहे इंडिया रहे पिया उहो ॾिजे तमामु बहितरीनु आहे। आबादगार दोस्तो ही कुझु चंद ॻाल्हियूं सरें जे बारे में जेके हाजी गुलाम सरवर हिंद खां पुछियोसीं ऐं जेके बि दोस्त सरें खाइनि था त उहे घटि में घटि हिन वीडियो खे सॼो ॿुधनि ऐं पोइ जेको आहे उन जे हिसाब सां जेको आहे पंहिंजो फसल पोइ वॾी महिरबानी।